अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु जी असांजी रेसिपी आहे उज़्बेक ब्रेकफास्ट ब्रेड जी। ये रेसिपी काफ़ी आसान आहे ऐं काफ़ी मज़ेदार भी आहे। अचो त ॾिसूं कीअं ठहंदो असांजो उज़्बेक ब्रेकफास्ट ब्रेड। सभिनि खां पहिरियां मां हिकु पैन में खयों आहे खीर तक़रीबन अधु लीटर। खंडु मां विझां थी हाफ कप। मक्खण विधो आहे तक़रीबन 8 टेबल स्पून। ये सभु शयूं विझी करे थोड़ो मिक्स करे छॾींदासीं। ऐं हाणे मां विझां थी ज़ाफ़रान तक़रीबन 1 चुटकी जे क़रीब। ये सभु शयूं विझण खां पोइ असां खीर खे पचाईंदासीं जेसि ताईं मक्खण चङी तरह सां खीर में पिघली वञे। जी फ्रेंड्स, जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो त मक्खण खीर में पिघली वियो आहे, त हाणे मां चुल्हो बंदि करे छॾियां थी ऐं हिनखे रखे छॾींदासीं हिकु साइड ते। हाणे मां हिकु बोल में खयों आहे मैदो तक़रीबन 6 कप्स। लूणु मां विझां थी तक़रीबन 1 टीस्पून। तव्हां पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ घटि या वधि करे सघो था। ख़मीर मां खयों आहे 1 टेबल स्पून। 1 चुटकी जे क़रीब जायफल ऐड था कयूं ऐं चङी तरह सां मिक्स करे छॾींदासीं। हाणे असां हिन मैदे खे ॻोहींदासीं उन ई मखण वारे खीर सां जेको असां थोरी देरि पहिरियां पचाए रखियो हुयो। आहिस्ते आहिस्ते सां खीर सां ऐड कंदा वेंदासीं ऐं मैदे खे ॻोहींदा वेंदासीं। जी फ्रेंड्स, जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो त मैदो काफ़ी सॉफ्ट थी वियो आहे ऐं असां हिनखे सॉफ्ट ई रखंदासीं। हिनखे हार्ड न रखिजो, हिनखे सॉफ्ट रखिणो आहे। हाणे मां थोरो ख़ुश्क अटो छणकियो आहे ऐं उनजे मथां पंहिंजो ॻोथल जेको मैदो आहे उनखे असां ॿीहर खां चङी तरह सां ॻोहींदासीं त जीअं वधीक सॉफ्ट ऐं स्मूथ थी वञे। जी फ्रेंड्स, असांजो मैदो बिल्कुलु सॉफ्ट थी वियो आहे। त हाणे मां थोरो सो तेल छणकियां थी ऐं थोरो तेल हणी चङी तरह सां फैलाए करे ऐं हाणे असां कवर करे मैदे खे रखी छॾींदासीं तक़रीबन 40 खां 50 मिनट्स ताईं रूम टेम्परेचर ते। जी फ्रेंड्स, 40 खां 50 मिनट्स थी चुका आहिनि ऐं हाणे असां मैदे खे हिकु दफ़ो ॿीहर चङी तरह सां मिक्स करे छॾींदासीं। मिक्स करे हिकु दफ़ो ॿीहर चङी तरह सां ॻोहे करे ऐं हाणे मां हिन मैदे जा 4 हिसा करे छॾिया आहिनि ऐं 4 पेड़ा ठाहे छॾिया आहिनि। अटे खे 4 हिसनि में डिवाइड करण खां पोइ मां हिकु दफ़ो ॿीहर थोरो सो ऑयल स्प्रिंकल कयो आहे सभिनी पेड़नि ते ऐं चङी तरह ऑयल खे फैलाइण खां पोइ कवर कंदासीं ऐं मज़ीद 15 मिनट्स जे लाइ रखे छॾींदासीं रूम टेम्परेचर ते। जी फ्रेंड्स, 15 मिनट्स थी चुका आहिनि त हाणे मां हिकु दफ़ो पेड़ो खयों आहे ऐं उनखे हथनि जी मदद सां फैलाए करे नान जी शिकल ॾेई छॾी आहे। हाणे मां हिकु स्पून खयों आहे ऐं उनजी बैक साइड जी मदद सां होल्स ठाहे छॾींदमि। तक़रीबन ब्रेड जा जेके किनारा आहिनि उन्हनि खां 2 इंच छॾे अंदर जी साइड ते राउंड शेप में होल्स ठाहींदासीं ऐं पोइ सेंटर में बि होल्स ठाहींदासीं जीअं तव्हां वीडियो में ॾिसी रहिया आहियो। ही होल्स ठाहिण खां पोइ हाणे मां स्प्रेड थी कयां एग ऐं मिल्क जो मिक्सचर। ब्रश जी मदद सां मां इहो मिक्सचर जेको आहे उहो पूरो ब्रेड ते हणी करे ऐं ब्रेड खे कोट करे छॾींदमि। मां एक्चुअली खयों हुयो 1 अदद एग ऐं उन में 2 टेबल स्पून जे क़रीब मिल्क विझी उनखे चङी तरह सां मिक्स करे छॾियो हुयो ऐं पोइ इन मिक्सचर सां असां पंहिंजे उज़्बेक ब्रेकफास्ट ब्रेड खे चङी तरह सां कोट कंदासीं। हाणे मां छणकियां थी तिर ऐं थोरी सी कलौंजी। तिर ऐं कलौंजी छिड़कण खां पोइ हाणे असां पंहिंजे उज़्बेक ब्रेकफास्ट ब्रेड खे बेक कंदासीं प्री हीटेड ओवन में तक़रीबन 25 खां 30 मिनट्स ताईं 340 फ़ारेनहाइट ते, या पोइ जेसि ताईं त असांजी ब्रेड जेका आहे उहा गोल्डन न थी वञे।
जी फ्रेंड्स, जी तव्हां ॾिसी रहिया आहियो त असांजो उज़्बेक ब्रेकफास्ट ब्रेड तयारु आहे। आई होप तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं असांजी वीडियो खे लाइक ज़रूरु कजो। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। मां इंशाल्लाह तव्हां सां मुलाक़ात कंदमि हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।